नेक्स्ट एंड लास्ट स्पीकर असांजो आहे सरदार चन्नड़ साहब जेको हाणे BS सिंधी कंप्लीट कई आहे। सिंधी शोबो सिंधी यूनिवर्सिटी जामशोर मां मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखंदो रहे थो मज़मून ऐं कालम वग़ैरह। तो ऐं संदसि जेको मकाले जो उनवान आहे सिंधी ॿोलीअ में धारियनि लफ़्ज़नि जी दाख़िला लिसानी तज्ज़ियो ऐं तारीख़ी पस मंज़र। सरदार चन्नड़ साहब। ॿोली हिकु समाजी लकाव आहे जंहिं ज़रिए इंसान पंहिंजे ख़्यालनि एहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार कंदो आहे। इंसान उहे ख़्याल एहसास जज़्बा ॿियनि इंसाननि ताईं पहुचण लाइ ॿोली जो इस्तेमालु कंदो आहे। ॿोली चइबो आहे अहिड़नि तलफ़्ज़ी मानादार जुज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हमज़ुबान खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे। कंहिं बि ॿोलीअ जे फ़नी सिटाव जोड़जक उसूलनि जे मुताले करण खे लिसानियात यानी लैंग्विस्टिक चइबो आहे। अहिड़े इल्म खे लिसानियात चइबो आहे जंहिंमें ॿोलीअ जे आवाज़नि जी तब्दीलियुनि उन्हनि तब्दीलियुनि सां थींदड़ मानवी फ़र्क़नि लफ़्ज़नि जी जोड़जक ऐं उन्हनि जो जुमिलनि में इस्तेमालु ऐं उन्हनि जी माना जो मुतालो अची वञे थो। उनखां सवाइ ॿोली जा ॿिया पहलू लहजा असलूब बयान लिसानी जाग्राफ़ी कंहिं ॿोली जो तारीख़ी मुतालियो ऐं ॿियनि ॿोलियुनि जी भेट बि उन दायरे में अची वञनि था। लिसानियात जे माहिरनि लिसानियात जे मुताले जा बुनियादी 4 पासा ॼाणाया आहिनि जिन जे ज़रिए असीं ॿोली जे आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जो मुतालो कयूं खे सम्झी सघूं था, जंहिंमें सोतियात सर्फ़ियात नहवियात मानवियात शामिल आहिनि। दुनिया अंदरि लिसानियात जे मौज़ूअ ते रोज़ाने बुनियाद ते तमामु घणी तहक़ीक़ थी रही आहे छाकाणि त ॿोली में तहक़ीक़ जी तमामु वॾी अहमियत आहे। ॿोली ते तहक़ीक़ सां दुनिया अंदरि ॿोली अंदरि निज़ाम जी ख़बर पवे थी। ॿोली जे मुख़्तलिफ़ पासनि शाख़ुनि लहजनि उसूलनि ऐं क़ाइदनि क़ानून जी छंछाण थिए थी। ॿोली अंदरि केतिरा ई मफ़रूज़ा क़ाइमु हूंदा आहिनि जिन जी तहक़ीक़ ज़रिए तस्दीक़ तोड़े तरदीद करे सघिजे थी। ॿोलीअ जे मुताले सां केतिरा ई नवां मौज़ू अचनि था, उन्हनि मौज़ूअनि जी ख़ूबियुनि तोड़े ख़ामियुनि जी ॼाण मिले थी। ॿोलीअ जे मुताले सां असांखे आस पास जे ॿिनि ॿोलियुनि जे असर क़दामत तोड़े लिसानी हिकु जहिड़ा जी परख थिए थी। ॿोली जी तहक़ीक़ जे कंहिं बि आवाज़नि लफ़्ज़नि जुमिलनि ऐं मानाउनि जे उसूलनि जी परख मिले थी। लिसानियात जे उन्हनि पहलुनि मंझां सर्फ़ियात पिणु अहम पहलू आहे जेको ॿोलीअ जे लफ़्ज़ जी जोड़जक ऐं बनावत बाबति ॿुधाए थो। सर्फ़ियात मार्फला जी लिसानियात जी अहिड़ी शाख़ आहे जंहिंमें लफ़्ज़नि जी जोड़जक सिटाव तरतीब बाबति मुतालो कयो वेंदो आहे। सर्फ़ियात जे मुताले मां असांखे ख़बर पवे थी त मुरकिब लफ़्ज़नि में लफ़्ज़नि जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म मौजूदु आहे जंहिंखे गडरा लफ़्ज़ चइजे थो। जॾहिं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू पाण में मिलनि था उहे हिक ॿिए जी ॿोलियुनि ते गहरो असरु पिणु वञनि था जंहिंजे नतीजे में हिकु ॿोली अंदरि ॿी ॿोलीअ जे लफ़्ज़नि लहजनि सर्फ़ियुनि आवाज़नि ऐं मानाउनि जी शमूलियत थिए थी। जॾहिं हिकु ॿोली ॻाल्हाईंदड़ ॿी ॿोली जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त उन में पंहिंजी ॿोलीअ जो को लफ़्ज़ अहिड़े अंदाज़ सां मिलाए करे ॻाल्हाए जो आयल तब्दीली मां ईअं लॻे त ॼण उहो नओं लफ़्ज़ संदसि ॿोली जो ई हुजे। उन ई तरीक़े सां ॿोलियूं भर पासे वारनि ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ लफ़्ज़ पाण पंहिंजे मिज़ाज में शामिलु कंदियूं आहिनि। मिसाल में अहिड़नि मिसालनि ॾिसे त गडरा लफ़्ज़ हाइब्रिड वर्ड असांखे चिटी तरह नज़र अचनि था जेके ॿिनि ॿोलियुनि जे इम्तिज़ाज मां जुड़ी कंहिं बि हिकु ॿोलीअ जी साख़त हेठि अची नओं रंग रूप ऐं माना सां निर्वार थिए थो। सिंधी ॿोली अंदरि रेल गाॾी पुलिस थाणो धिके स्टार्ट ऑफिसर शाही जेक बाबाद अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ॿिनि ॿोलियुनि सां मुरकिब लफ़्ज़ आहिनि। रेल अंग्रेज़ी ॿोली जो मुफ़रद लफ़्ज़ आहे ऐं गाॾी सिंधी ॿोली जो मुफ़रद आहे यानी हीअ लफ़्ज़ ॿिनि ॿोलियुनि मां गॾियल तौरु जुड़ियल आहिनि। अहिड़नि लफ़्ज़नि खे सिंधी सर्फ़ियात मूजिबि गडरा लफ़्ज़ यानी हाइब्रिड वर्ड्स चइबो आहे। गॾियल लफ़्ज़नि बाबति डॉक्टर अब्दुल वहीद कलोड़े उधारियल लफ़्ज़ लोन बिलियंट्स जी इस्तिलाह इस्तेमालु आणे लिखे थो त ॿोलियुनि में जॾहिं धारिया लफ़्ज़ उधारिया वञनि था त लिसानी मुदाख़िलत यानी ॻाल्हाईंदड़ जे असुली ॿोलीअ ते असरनि जे कारण ॿोली जा अहल ज़बान नेटिव स्पीकर्स उन्हनि लफ़्ज़नि खे संदनि ॿोलीअ जे फितरी मिज़ाज ऐं बनावत जे उसूल मूजिबि उचारनि था। ॿोलीअ जे अहिड़े अंदरूनी असर जे करे कुझु धारिया लफ़्ज़ देसी असरनि सां नई शिकिल वठी बीहनि था। उहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे जुज़नि मां ठहियल हूंदा आहिनि यानी कुझु उधारियल जुज़नि ऐं कुझु देसी ॿोली जे मौजूदा लफ़्ज़नि जी मुतबादिल जुज़नि ते मुश्तमिल। अॻिते वधीक मिसाल ईअं लिखे थो त अंग्रेज़ी इस्लाह में खेनि लोन बिलियंट्स ऐं गादड़ जुज़नि ते मुश्तमिल हुअण करे हाइब्रिड बि सॾिजे थो। सिंधी में अहिड़नि लफ़्ज़नि खे बि ॿोलियाई यानी गडरा लफ़्ज़ कोठियो वेंदो आहे। मिसाल तौरु नंबरवार धिका स्टार्ट डाक्टरियाणी आज़मूतो रसाईंदड़ खलकियल वक़्ताइतो जन्मियो ऐं मुस्कुराइण वग़ैरह। गडरनि लफ़्ज़नि जे सिंधी ॿोली में ठहण या जुड़ण जा हूअं त केतिरा ई सबब आहिनि पर हिकु सभ खां वॾो सबबु सिंध अंदरि मुख़्तलिफ़ दौरनि अंदरि मुख़्तलिफ़ सियासी उथल पुथल आहे जंहिं कारण तक़रीबन 1300 साल सिंध मथां मुख़्तलिफ़ ॿोलियूं नाफ़िज़ रहियूं जंहिंमें अरबी फ़ारसी अंग्रेज़ी शामिल हुयूं। विरहाङे बैदि उर्दू ज़बान सिधी बि न पर अण सिधी तरह असां ते हावी रही आहे। 1953 खां पहिरीं सिंधी सूरत ख़ती जो न हुजण करे सिंधी लिखत ॿियनि
ॿोलियुनि जी रसमुल ख़त मदद सां लिखी वेंदी हुई, जंहिं सबबु उन्हनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ माण्हुनि ते असरु छॾींदा हुआ। अरबी, फारसी, अंग्रेज़ी ॿोलीअ जो ज़ोरी मरण बि उनखे फ़िक्री ऐं उन्हनि खे फ़िक्री ॿोली जो हक़ु ॾियण सां गॾु पूरे बरसगीर में उहो तासिर ॾिनो वियो त जेको बि माण्हू उन्हनि दफ़्तरी ॿोलियुनि में पढ़ंदो सिखंदो उनखे सरकार तरफ़ां मराहतूं ॾिनियूं वेंदियूं। उन ई सबब जे करे हिकु वॾो पढ़ियल लिखियल माण्हुनि जो अंगु उन्हनि ॿोलियुनि खे अपनाइण जी कोशिशि में रुधो रहियो ऐं उहो माण्हुनि जो अंगु उन्हनि ॿोलियुनि खे अपनाए वरितो। विच दौर में त उहो मशहूरु पाक हो फारसी पढ़सी घोड़े चढ़सी। उहो हिकिड़ो पूरो दौरु गुज़रियो, पर बरसगीर में अंग्रेज़नि धाको ॼमायो। अंग्रेज़नि सिंधी ॿोली जा त सुठा क़दम ज़रूरु खयां, पर उन दौर में अंग्रेज़ी ॿोली खे आलमी सतह जी मक़बूलियत ॾियारी वई। अंग्रेज़ी ॿोलीअ खे दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि जी फ़हरिस्त वांदो वियो जेके ॿियनि ॿोलियुनि खां आला सम्झ वञनि थियूं। अहिड़ी तरह उहा पूरे अरसे दौरान सिंधी ॿोली ते हावी रही। उन विच में फारसी अरबी जे हावी थियण वारो सिलसिलो कुझु घटियो, पर नंढे खंड जे विरहाङे बैदि जॾहिं उर्दूअ खे मुल्क जी क़ौमी ॿोली करार न वियो, सियासी उथल पुथल थी वन यूनिट क़ाइमु करे सिंधी शहरनि में सिंधी ॿोली में लिख पढ़ ते सिधी अणसिधी तरह पाबंदी लॻाई वई, त उन वक़्तु उर्दू सां गॾु फारसी जो रुझान ॿीहर शुरू थियो ऐं माण्हुनि जो वॾो हल्को उन तरफ़ वधणु लॻो। अॼु ताईं सिंध जे वॾनि शहरनि में सिंधी ॻाल्हाईंदे उर्दू ऐं अंग्रेज़ी जा लफ़्ज़ गॾाए ॻाल्हाइनि था। उन सॼे मरहले में सिंधी ॿोली जा हिकु तरफ़ नुक़सानु त ॿिए तरफ़ फ़ाइदो पिणु रहियो। फ़ाइदो अहिड़ो थियो जो केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ सिंधी ॿोली जे वजूद में आया। सिंधी ॿोली में जिते पंहिंजा निज लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, उते ॿियनि ॿोलियुनि जा केतिरा ई लफ़्ज़ मरवजा आहिनि जेके मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे असर हेठि सिंधी ॿोली जो हिसो बणिया आहिनि। उन्हनि लफ़्ज़नि मां काफ़ी लफ़्ज़ गॾरा लफ़्ज़ तौरु इस्तेमालु थींदा रहिया आहिनि, जिन मां अरबी फारसी अंग्रेज़ी उर्दू लफ़्ज़नि जी गॾराइप सां जुड़ियल लफ़्ज़नि जा मिसाल हेठि पेश कजनि था। अरबी ॿोली मां जुड़ियल लफ़्ज़ रब ॾिनो अरबी सिंधी, अलाह वसायो धणी बख़्श, अलाह वाही अलाह तोहर अलाह ॾिनो। फारसी ॿोली मां टंडो ठोड़ो फारसी सिंधी, बेवड़ो फारसी सिंधी, बुत परस्ती आशियान वारा ज़ेर इंतिज़ाम गरम जोशी वग़ैरह। जॾहिं त अंग्रेज़ी ॿोली मां पुलिस वारो अंग्रेज़ी सिंधी, जेम्स आबाद अंग्रेज़ी सिंधी, पुलिस थाणो अंग्रेज़ी सिंधी, धिके स्टार्ट सिंधी अंग्रेज़ी, लेट करणु अण रजिस्टर सिगरेट दुखाइणु वग़ैरह। उर्दू ॿोली मां बैलगादी उर्दू सिंधी, आग बूट आग लॻाइणु। सिंधी ॿोली जे शुमार दुनिया जे क़दीम ॿोलियुनि में थिए थो। सिंधी ॿोली जो ॻाणेटो उन्हनि ॿोलियुनि मां आहे जेके ॿोलियूं पंहिंजे सफ़र में केतिरी तारीख़ी सियासी समाजी तहज़ीबी दौर मां गुज़रियूं आहिनि, जंहिं नतीजे में सिंध ते केतिरा ई मुनफ़ी तौरु मुस्बत असर रहिया आहिनि। सिंधी ॿोली ते पवंदड़ लिसानी असरनि मां हूअं त केतिरा ई लिसानी फ़ाइदा नज़र अचनि था, पर उन्हनि मां हिकु अहम असरु ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ जज़ब करे उन्हनि खे पंहिंजो बणाए उन्हनि मां गॾरा लफ़्ज़ जुड़णु पिणु आहे। गॾरा लफ़्ज़ उन्हनि लफ़्ज़नि खे चइजे थो जेके ॿिनि ॿोलियुनि मां जुड़ियल हुजनि, जिन खे अंग्रेज़ी में हाइब्रिड चइजे थो।